शरणं गोपाल शरणं सतराम 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 शरणं सचो सतराम सतराम धाम है पवित्र शहनशाह सदगुरु स्वामी से सतराम दास साहब ने 115 साल वर्षी उत्सव के शुभ क्रांति साहब के तरफा आशीर्वाद शुभकामना धन्यवाद असा करेंगे उनसे जो साईं के नाले थे कहीं उत्सव जो आयोजन जो मकसद हूंदो आहे पंहिंजे जीवन खे सही राह ॾियण हक़ीक़त में संतनि महात्माउनि चङनि इंसाननि जी जेका वर्सी मल्हाईंदा ऐं उहा बि ख़ुशियुनि सां प्यार सां जेकॾहिं हक़ीक़त में ॾिसूं त उहो उन्हनि जे संसार छॾण जो ॾींहुं हूंदो आहे ऐं असां उन ॾींहं खे ख़ुशियुनि सां मल्हाईंदा जेकॾहिं इहा चीज़ असां पंहिंजे लाइ बर्दाश्त न कंदा आहियूं पर इन्हनि संतनि महात्माउनि जे मौक़े खे असां दोलनि ऐं दममनि सां बि मल्हाईंदा कोई असांखे चवे तूं मरंदे मां ख़ुशियूं मल्हाईंदो असांखे कीअं लॻंदो कोई असांजे वॾनि जी का ॻाल्हि हुजे उन ॾींहं खे चवे मां ख़ुशी मल्हाईंदुमि उहा असांखे कीअं लॻंदी उहा असांखे ॾुखी लॻंदी आहे पर संतनि ऐं महात्माउनि जे ॾींहं खे असां ख़ुशियुनि सां मल्हाईंदा आहियूं हक़ीक़त में असां उनजे मौत खे न मल्हाईंदा आहियूं असां उनजे जीवन खे मल्हाईंदा आहियूं असां उनजी ज़िंदगी खे मल्हाईंदा आहियूं नालो वर्सी जो हूंदो आहे पर ॻाल्हियूं सभु उनजी ज़िंदगी जो हूंदियूं आहे छाकाणि त असां सभु इंसान ईअं ई आयासीं जीअं उहे सभिनि जो जनम बि साॻे नमूने थियो सभी घरनि में बि तीअं रहियासीं घर परिवार रिश्ता नाता दोस्त साथी बिजनेस कारोबार सब जीअं असांजा हूंदा आहिनि तीअं उन्हनि जा बि हुआ एसि ताईं जा असांजा अवतार बि आहिनि कोई राजा रहियो आहे कोई महंता रहियो उन्हनि राजाई बि हलाई आहे उन्हनि संसार खे बि हलायो आहे उन्हनि पंहिंजी ऊचाई बि ॾिनी आहे
सभु कुझु थियो साॻे नमूने आहे। त जेको इन ॾींहंनि खे मल्हाईंदा आहियूं, मुंहिंजे पोइता हक़ीक़त में प्रेरणा हूंदी आहे, उहे उते पहुता त असां छो नथा पहुची सघूं। उन्हनि उहा मंज़िल पाती, असां छो नथा पाए सघूं। तंहिंजे करे उन्हनि ॾींहंनि खे ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। अगरि उहे करे सघंदा त असां बि करे सघूं था। छाकाणि त हक़ीक़त में असां इंसान जेके बि आया आहियूं, असां हिते पंहिंजो पाण खे संवारण आया आहियूं, पंहिंजो पाण खे बणाइण आया आहियूं, पंहिंजो पाण खे ऊचाई ॾियण आया आहियूं ऐं पंहिंजो पाण खे बदिलाइण जे लाइ आया आहियूं। इन करे असां जेतिरा बि इंसान आहियूं, जेकॾहिं हर कंहिंजे सुभाउ खे ॾिसंदासीं त कोई प्यार वारो हूंदो, कोई क्रोधी हूंदो, कोई मोहबत वारो हूंदो, कोई टेंशन वारो हूंदो, को समझदार हूंदो, को नासमझ हूंदो, कोई हर हिकु ॻाल्हि खे छॾण जी कोशिश कंदो, कोई कंहिं थोरी ॻाल्हि खे पकड़े करे सभु कुझु हेॾे होॾे करे छॾींदो। असांखे हर नेचर, हर क़िस्म जा इंसान मिलंदा। ऐं जेको सभिनी जो सुभाउ आहे, हक़ीक़त में उहो ईअं हूंदो आहे जीअं हिकिड़ो फ़क़ीर हिकिड़े शहर में वियो, पोइ कंहिं ॻोठ में कंहिं गांव में रहंदो, पोइ कॾहिं किथे कॾहिं भिख्या कंदो, कॾहिं किथे। हिकु ॾींहुं क्रॉस थियो, वॾो शहर हो, मूं चयो हाणे हिते एतिरो वॾो शहर आहे, एतिरो बिल्डिंगूं आहिनि, एतिरा अमीर रहंदा आहिनि, त मूंखे घणो कुझु मिलंदो। सो भिख्या करणु शहर में हली पियो, पर पूरो शहर घुमियो, जंहिंखो जंहिंखो घुरियईं, जेको जेको दर खड़कायईं, वो तक़रीबन सवाइ लफ़्ज़नि खां सवाइ हिनखे कुझु न मिलियो। कंहिं चयो एतिरो हथियो किथो आहे, तॾहिं बि कमाए नथो। कंहिं चयो छड़ो पिनंदो वरंदो, कंहिं कुझु चयो, कंहिं कुझु चयो, हिनखे मिलियो कुझु बि कोन। हिन त चयो एतिरो वॾो बिल्डिंग हूंदी, एतिरो शहर आहे, एतिरा अमीर, मूंखे घणो कुझु मिलंदो। ही मायूस थी करे वापसि पियो वञे। हाणे वापसि वञे पियो, मिलियो बि कुझु न, ऐं जो अंदरि हले पियो, थोरो टेंशन में बि हो, ऐं थोरो परेशान बि, ऐं थोरो ईअं बड़बड़ाईंदो वञे पियो। अॻिते वधि कुदरत हिकिड़े संत जी झोपड़ी, उन हिनखो पुछो, चयो साईं मिलियो, चयो सुख त आहे, थोरो परेशान आहे। मुंहिंजो मां सम्झो में एतिरो वॾो शहर आहे, मूंखे कुझु मिलंदो, पर हिते मूंखे छड़ा लफ़्ज़ मिलिया नी, तंहिंजे करे मिलियो बि कुझु कोन। उन संत चयुसि, चए तूं बि माण्हुनि जी बस्ती में वञ न, जानवरनि जी बस्ती में वेंदे छा मिलंदुई, तूं बि त माण्हुनि ते वञ। ऐं चयो माण्हू त सभु जेके हुया सॼे शहर में माण्हू ई माण्हू हुया, अञा ॻोठनि जा ईअं हूंदा आहिनि त हे त वेल ड्रेस्ड हुया, उहे ॾाढा ख़ूबसूरत, ॾाढा बहितरीन, जेके बि हुया सभु पढ़िया लिखिया, समझदार, विसरी विसरिया, कारोबार, बिजनेसमैन, सभु कुझु हुया, माण्हुनि जी बस्ती निकिती। चवंदा हाणे मां तोखे चश्मो ॾींदो आहियां, त उहो पाए, पोइ हुनमें जहिड़ो माण्हू हूंदो तोखे ओड़ो ॾिसण में ईंदो, जेको बि आहे। पोइ जेको तोखे माण्हू ॾिसण में अचे, उन खां तूं भिख्या घुरजांइ। हिन चश्मो वरितो ऐं हलियो शहर में। हाणे शहर में वियो, जेको माण्हू ॾिसे चश्मो पाए,
चश्मो लाहे तो माण्हू लॻे, वरी चश्मो पाए से को शेर लॻे, को हाथी लॻे, को घोड़ो लॻे, को बगड़ लॻे, को कुतर लॻे, को रिछ लॻे, को पखी लॻे, को पशु लॻे। वरी चश्मो लाहे वरी माण्हू नज़रे। चश्मो पाइण खां पोइ ॿियो कुझु ॾिसण में अचे, कोई बि जानदार, ऐं चश्मो लाहे त वरी ओड़ो जोड़ो। हिन चयो हाणे चश्मो पाए करे कोई माण्हू लॻे त मां उनखां पुछां न, भिख्या घुरिया। हिकु वीचारो बुख ते, ॿियो मिलियो कुझु कोन, घुमंदो घुमंदो बाज़ार में वियो पाए, हिकिड़ो मोची जुतियूं ॻंढींदो वेठो। हिन चश्मो पाए विधो, उहो हिनखे माण्हू लॻो। वरी जी खोपड़ी घुमी, चवण हिकिड़ो लॻो, उहो बि कमु कंदो वेठो, मोचको चमड़ो हथ में अथसि। जे माण्हू इहो वरी खाधो बि ईंदे हथ जो खायां त पोइ छा थींदो, हिकु बार मोचो वारो खाधो खाराईंदो। आख़िर में हिनखे कीअं करां, वरी परेशान थियो। आख़िर हिनखे ॾाढी बुख लॻी, सो हुनखे आयो, उनखे चई सदा मूंखे बुख लॻी आहे ॾाढी, सो मूंखे जीअं हुन ॾिठो त फ़क़ीर दरवेश आहे, उन जा चरण छुया ऐं चयो बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजा वॾा भाग, मुंहिंजी क़िस्मत खुली त मुंहिंजो आयो आहे। पहिरियों दफ़े मूंखे कोई फ़क़ीर कोई दरवेश आयो आहे माॾे, तंहिंजे करे मुंहिंजा भाग। हिन वीचारो जेके खे मथो कपिड़ो जंहिंजो पैसा रखियासीं, कोई जेके जेके पैसे ॾियो आदि जेके हुयसि खे पैसा, हिनखे वठी आयो सिधो हलवाई जी दुकान ते, पैसा ॾिनई हलवाई खे ऐं हिनखे चई चयो तूं वेह, हेॾी खाधो हिनखे खाराए पैसनि जो, ॿियो बि जेको खाए वापसि अची करे बकाया पैसा मां तोखे सभु ॾियां थो। हाणे हिनखे ॿियो कुझु हुयो कोन, जेके पैसा हुयसि उन्हनि खे ॾेई आयो, जेको रोज़ु कमाईंदो खाईंदो। त जीअं हे वियो त पंहिंजे घर वियो, हिनखे जुती नई घर में ठही रखी, हिन उहा जुती खई अची करे चौक ते बीह रहियो, चयो बाबा जंहिंखे जुती जेका आहे खपे मां ॾियां। हाणे कोई जुती ॾिसेसि पियो, हिनखे कोई रेट पुछे पियो, हिन चयो 5 रुपया जुती जो रेट आहे, वधीक जेको चओ। हर को ॾिसी करे वञे पियो, एतिरे में कुदरती उतो वज़ीर जो राजा जेको वज़ीर हो किरास थियो, मुंहिंजो जुती खई खड़ो आहे, सो हुनखे सॾु कई, भई जुती, चइसि जुती 5 रुपए जी आहे। चई ठीकु आहे, जे जुती 5 रुपए जी आहे त शायदि मुंहिंजो राजा खे जुती खपंदी आहे, मूंखे चई जेका खणी वेंदो आहे कंहिंखे पसंदि न ईंदी अथसि, पूरी न ईंदी अथसि, का नंढी थींदी आहे, का वॾी थींदी आहे, का सोढ़ी थींदी आहे। हल मां राजा खे तुंहिंजी जुती ॾेखारींदो आहियां, जेकॾहिं हुनखे पूरी आई त तोखे 5 रुपया ॾींदासीं जुती जा, न त जुती वापसि। हुन चयो ठीकु आहे, वज़ीर खे वठी करे राज दरबार में आयो, हिनखे ॿाहिरि बि ऐं जुती खणी वियो अंदरि। राजा जीअं जुती पाती त बिल्कुलु हुनखे फिटी ॿुधी, बिल्कुलु पूरी। राजा हिते जेके जूतियूं ॾिठियूं काई अहिड़ी पेर में थिए न पई जेके इहा माना बिल्कुलु फिट बि अथसि माप जे हिसाब सां। चयो काथो हथु कई, मां त खोड़ ॾिठी अहिड़ी जुती मूंखे पूरी अचे ई न पई, कोई न कोई फॉल्ट लॻे पियो। चयोसि मोची ॿाहिरि बीठो आहे, सो उनखां जेका जुती वरितमि, 5 रुपए जुती चई, तो चयो मुंहिंजे पूरी आई त 5 रुपया, न त जुती वापसि। चवंदा आहिनि खे सॾु कर। त राजा उनखां पुछो जे जुती चए मां पाण कमु जुती ठाहींदो आहे, त चए ठीकु आहे, घणे जी जुती आहे? चए 5 रुपए जी। चए 5 रुपया जुती जा, 500 मथो जुती जो इनाम, कि मुंहिंजे पेर में तुंहिंजी पूरी आई आहे, इन करे 5 रुपया बि ॾिने, 5 सौ जो नोट बि ॾिने। मूं चयो तरस, जुती खणी मां आहियां पर मुंहिंजी जुती कोन्हे, जुती आहे ॿिए जी, पैसा उनखे ॾे, पैसा मुंहिंजी जुती त आई न, मां पैसा कीअं वठंदुमि?
जूतो जी चए मां जी जूती आई न जंहिंजी जूती आहे हुनखे पैसा ॾे मुंहिंजो को वास्तो आई न हे कंहिंजी जूती आहे चए ॿिए जी मां मुंहिंजी जूती खणी आहियां को मुंहिंजी थोरे आहे पैसा हुनखे ॾे त हे वियो हलवाई जी दुकान ते फ़क़ीर को वठी आयो तोखे राजा सां मिलाए राजा जीअं ॾिठो हे दरवेश फ़क़ीर हुन पुछियोसि अरे तूं कॾहिं जूते जो कमु शुरू कयो आहे तूं फ़क़ीर दरवेश तूं जूते जो कमु कॾहिं शुरू कयो आहे तूं जूतो कढी ॾिनो आहे मां जूतियूं छा मां जूती कॾहिं ॾिठी कोन्हे मां जूती छा कंदुमि जेको बि आहे चए हे चवंदा जूती तुंहिंजी आहे पर तुंहिंजी जूती खणी आयो आहे चवंदा मुंहिंजी जूती आई न मूंखे पतो ई न आहे उहो चवेसि हिनजी जूती आहे मां जेको वास्तो कोन्हे हिनखे पैसा हिनखे ॾियो राजा पुछियो आख़िर चकर छा आहे चयोसि ॾिसो फ़क़ीर आयो मां ॾे मूंखे चए खाधो खाराए सो जेको मां वटि हुयो उहो मां हलवाई ॾे वठी वियो मां चयो जेको वधीक खाधो खाए मां ॿियो कुझु हुयो न जूती हुई मां चयो जूती खणी वियुमि चौक ते मां ओड़ी महिल पंहिंजे अंदर में प्रण कयो भई जूती जो जेको ई कुझु मिलियो इन दरवेश खे ॾींदो मुंहिंजो वास्तो आहे न सो हुनखे 5 रुपया मिलनि या 500 मिलनि या 5000 मिलनि मुंहिंजो छा वञे जेको बि आहे उहो उनखे ॾियो न जेको बि थियो मां त पंहिंजो अर्पण करे छॾी जूती जेको बि आहे जेको मिलंदो उनखे ॾींदो इन करे इहो ऊंझो आहे राजा मोची ॾे त कयो चए पोइ तूं 5 रुपया जूती जा 500 मथां बि छॾण लाइ तयारु आहे ॾिसे मुंहिंजो आई न फ़क़ीर खां पुछे हुनजी मुंहिंजी जूती आई न मुंहिंजो कहिड़ो वास्तो मां थोरो खाधो खाधो ऐं पोइ राजा उन फ़क़ीर खां पुछियो चए तूं मोची ॾे भिख्या करणु छो भई जॾहिं तुंहिंजो हथ बि चमड़े में हो तूं दरवेश तूं ॾे छो भई पोइ हुनखे ॻाल्हि कई त मुंहिंजो शहर घुमियो मूंखे कंहिं कुझु न ॾिनो पोइ जॾहिं फ़क़ीर मिलियो उन मूंखे चश्मो ॾिनो ऐं जॾहिं मां चश्मे सां ॾिठो त मूंखे कोई शेर कोई हाथी कोई कुतो कोई ॿिलो कोई पखी कोई पशु कोई कुझु कोई जीत मूंखे ॾिसण में पिया इहो हिकिड़ो जेको मूंखे इंसानु ॾिसण में आयो ऐं इन करे मां ॾे वियो ऐं राजा पुछुसि हिते मुंहिंजी दरबार में चयोसि हाणे मां फ़क़ीर जो चश्मो हाणे मां छा ॾिसां तूं पाण पाए करे ॾिसो त पतो पइजी वेंदई केरु केरु दरबार में ख़बर पइजी वेंदई जेके रहिया पिया जेके अधी पंहिंजी दरबार वारे खे पाण ॾिस ऐं जॾहिं राजा चश्मो पाए करे ॾिठो हुनखे पंहिंजी दरबार में साबु बता ॾिसण में आया घणा तॾहिं उहो फ़क़ीर सां हुन दरवेश ॾे वियो जेको झोपड़ी में वेठो ऐं हुनखां पुछाईं चकर छा आहे मुंहिंजो साईं असां जेके आहियूं न जेतिरा बि इंसान आहियूं हक़ीक़त में असांखे मौक़ो मिलियो असांजो जेको जनम आहे असां ॾिसण में इंसान थी करे आयासीं पर हक़ीक़त में असां केतिरनि केतिरनि जन्मनि ऐं जूणनि खां फिरी करे आया आहियूं जेको जन्मनि ऐं जूणनि खां फिरी करे आया आहियूं इन करे असां उहे पंहिंजा पुराणा संस्कार पुराणी नेचर पुराणियूं आदतूं पुराणी सोच उहे सभु पंहिंजो पाण सां संस्कार बि खणी करे आया इन करे पैदा थियासीं असां ॾिसण में इंसान आयासीं पर हक़ीक़त में असांजी नेचर जेका आहे कंहिंजी शेर जहिड़ी आहे कंहिंजे वाक़ में संस्कार हुया संस्कार गुण त असांजा उहे ई हली चली तूं आई आहे आदत तूं आई आहे इन करे कंहिंजी आदत शेर वारी आहे त कंहिंजी गिदड़ वारी आहे कंहिंजी हथी वारी आहे त कंहिंजी कुए वारी आहे कंहिंजी पखी वारी आहे त कंहिंजी पशु वारी आहे कंहिंजी कोयल वारी आहे त कंहिंजी काहूं वारी आहे इन करे असां सभिनी जा संस्कार उहे साॻा आहिनि जेके असां खणी आयासीं
हकीकत में सब उहे संस्कार खणी करे जनम वरितो से हिते, पोइ असां पैदा तहिड़ा थियासीं, पर हकीकत में असां इंसान थी करे आयासीं इन करे त जीअं असां उन पुराणा संस्कार, पुराणियूं आदतूं, पुराणी नेचर असांजी जेका बि आहे, असां हिते अची करे उहे पंहिंजो पाण खे बदिलायूं। पुराणा संस्कार छॾे करे असां हिते अची करे सही इंसान बणिजो, हिते अची करे पंहिंजो पाण खे बहितर कयूं, पंहिंजो पाण खे डेवलप कयूं। पोइ जॾहिं असां उहे पंहिंजूं पुराणियूं आदतूं ख़तमु कंदा ऐं उन जी जॻह ते असां सही इंसान बणिबा, असां में उहो प्यार, उहो मोहबत, उहा चङाई, उहा बहितरी, उहे गुण, उहो इख़लाक़, उहो किरदार, उहो ॻाल्हाइण, उहो अंदाज़, उहो हलण, उहे हमदर्दियूं, उहो प्रेम, उहो श्रद्धा, उहो विश्वास, उहो यकीन, उहो आचरण, उहो अमल, ये सभु जॾहिं असां पंहिंजो पाण में पुराणा संस्कार ख़तमु करे नवां इंसानी गुण पैदा कंदा आहियूं, त पोइ जॾहिं असां इंसान थी करे आयासीं, कुझु बि कहिड़ा बि संस्कार खणी करे, पर हिते रही करे अगरि असां उहे सही संस्कार वठंदा आहियूं, पंहिंजो पाण खे बदिलाईंदा आहियूं, त पोइ असांजी पुराणी जुड़ियुनि वारा जेके असांजे नेचर ऐं कर्म आहिनि, उहे सभु कटिजी वेंदा आहिनि। जेको चङायूं थींदा आहिनि, उहे चङायूं एतिरियूं वधियूं आहिनि जे पुराणा संस्कार अवगुण पाप ख़तमु थींदा आहिनि, ऐं पोइ गुणनि ऐं पुञनि सां भरिजी करे असां इंसान मुंहिंजो महान थी करे पंहिंजे पाण खे भॻवान ताईं पहुचाईंदा आहियूं। मालिक तंहिंजे करे असां हक़ीक़त में जेके बि आहियूं उहे पंहिंजो पाण खे बदिलाइण जे लाइ, पंहिंजो पाण खे चेंज करण जे लाइ, ऐं इन करे ई असां उन्हनि संतनि, महात्माउनि, दरवेशनि जी वरसनि खे मल्हाईंदा, छाकाणि त उन्हनि पंहिंजे जीवन में सही इंसान बणिजी करे पंहिंजो पाण खे न सिर्फ़ु इंसान पर एतिरी चङाई कई जो इंसान मुंहिंजा महान थिया ऐं महान थी करे भॻवान ताईं पहुता। हक़ीक़त में असां उन्हनि जे जीवन खे मल्हाईंदा आहियूं त आया असां वांगुरु, पर उन्हनि पंहिंजो पाण खे एतिरो मथे खयों जो अॼु उहे नाहे बि त पोइ बि उनजी तस्वीर या नालो मथे आहे ऐं असां सभिनि खे शीश झुकाईंदा आहियूं। जेको शीश झुकाईंदा आहियूं, हक़ीक़त में शीश झुकाइण जो मक़सदु ॿियो न हूंदो आहे, असां कुझु ॿियो सम्झंदा आहियूं शायदि। शीश झुकाइण जो मक़सदु आहे तहिड़ो थियणु, उनजे गुणनि खे अपनाइण। इन खे असां जीअं ईंदा आहियूं तस्वीर साहिब जे साम्हूं, कंहिं मंदर में वञूं, कंहिं मूर्त जे साम्हूं वञूं, जॾहिं वेंदा आहियूं असां छा कंदा आहियूं, सिधा वेंदा आहियूं, हथ जोड़ींदा आहियूं, असां अखियूं खोले करे दर्शन कंदा आहियूं। जॾहिं असां अखियूं खोले करे दर्शन कंदा आहियूं, असांजूं अखियूं बंदि थी वेंदियूं ऐं अखियूं बंदि पंहिंजो पाण थींदियूं नी, ऐं शीश पंहिंजो पाण झुकंदो आहे। इहा चीज़ असां कंदा कोन, पंहिंजो पाण थींदी आहे। जेको इहो शीश झुकाइण आहे, उनजो मक़सदु आहे असां जीअं साम्हूं आयासीं, तस्वीर साहिब दर्शन कयोसीं, असां पहिरियों दर्शन कयोसीं, जीअं असां उन गौर सां तकियोसीं, हक़ीक़त में असांजा गुण खयासीं, ॾिठासीं। मुंहिंजो नाम, ध्यानु, शेवा, सिमरन, सत्संग, सत्कर्म, चङाई, बहितरी, अमल, मुंहिंजा संस्कार, गुण, इख़लाक़, किरदार, उनजी हलत रहत, सभिनी खे पंहिंजी अखियुनि में भरियोसीं। मुंहिंजा उहे यादि कयासीं, ऐं यादि करे जॾहिं अखियुनि में वरितासीं त पोइ असांजूं अखियूं बंदि थी वियूं, ऐं अखियूं जेके बंदि थी करे शीश झुकायोसीं, शीश झुकाइण जो मक़सदु आहे उनखे ॼण अरदास कईसीं, मालिकाणी इहे सभु गुण जेके बि आहिनि, चङायूं जेके बि आहिनि,
हाणे आसीस कर इहे सभु चङायूं मुंहिंजे अंदरि बि अचनि, मां बि तो वांगुरु पंहिंजो पाण खे बणाए करे उन ऊचाई खे पायां, पंहिंजो पाण जो गुण धारण कयां। हक़ीक़त में इहो सभु कुझु उनजे जीवन ऐं गुणनि खे खणी करे पंहिंजे जीवन खे बहारणा। तंहिंजे करे असां इन्हनि संतनि महात्माउनि जे ॾींहंनि खे जेको मल्हाईंदा आहियूं, हक़ीक़त में इन करे ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं त जीअं उन्हनि पंहिंजो पाण खे जीवन में मल्हायो। पैदा असां वांगुरु थिया, पर जॾहिं विया त पोइ असां वांगुरु कोन हुआ। वञण महिल मालिक सां मिली करे उन ऊचाई खे पातो। इन करे जेको दूल धर्मा मां शरणायूं ख़ुशियुनि सां उन ॾींहंनि खे मल्हाईंदा आहियूं, इहो हक़ीक़त में असांजे अंदरि जो इज़हार आहे त जीअं तव्हां पंहिंजे जीवन खे मल्हायो आहे, हाणे आसीस करो असां पंहिंजे जीवन में बि ईअं मल्हायूं जीअं असांजो हिते बि शान हुजे, अॻिते बि ॿियो शान मान सां मालिक जी रहमत में पहुचूं। यार आसीस खे पायूं। ऐं इन करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश असांखे पाण बदिलाइण सेखारींदा आहिनि, पंहिंजे जीवन सां, पंहिंजे अमल सां, पंहिंजे वचननि सां, पंहिंजी रहमतुनि सां असांजे जीवन खे बदिलाईंदा आहिनि। जीअं उहो सचे साईं जो मिसाल आहे। हिकिड़ो शख़्स सचे साईं ॾे आयो, चए साईं आसीस कयो, मुंहिंजो पुटु आहे, नौजवान आहे, ॾाढो तबियत जो ॾुखियो आहे, सदाई घर में झेड़ो पिटको, शहर में पिटको। इन करे एतिरो सभिनी खां हिक सां विढ़ण, ॻाल्हाइण, अंदाज़, हक़ीक़त मुंहिंजो पूरो इज़त शान मान जेको शहर में हुयो सॼो पूरो करे छॾियो अथई। मूंखे किथे मुंहुं खणण जहिड़ो न छॾियो अथई, न घर में सकून आहे, न ॿाहिरि का चङाई आहे। हाणे आसीस करो या मुंहिंजी ज़िंदगी पूरी थिए या उहो पूरो थिए, हाणे गॾु न रही सघंदा। आसीस करो अहिड़ी औलाद को ईअं चङो। तॾहिं साईं जन चयो औलाद मालिक जी रहमत हूंदी आहे, उहा मुंहिंजी कृपा आहे। औलाद जे लाइ कॾहिं अहिड़ा लफ़्ज़ करबाई न आहे। चयो साईं एतिरो तंग कयो अथई, हक़ीक़त में ज़िंदगी ॾुखी थी वई आहे। इन करे अंदरि मुंहिंजो सिर्फ़ु पेटी निकिरंदी आहे, बददुआई निकिरंदी आहे। हक़ीक़त में साईं तूं ॿियो कुझु बि न कर, तूं उनखे आसीस कर, चङो थींदो। चए आसीस को हिकिड़ो लक्षण चङो हुजेसि त आसीस निकिरे। जेके बि कम त सभु ॿुधाइनि साईं, हिक हिक सां विढ़ण, झगड़ण, लफ़्ज़ अलाए छा छा अथसि, कोई अहिड़ी ख़राबी करे जेका उनमें न हुजे। इन करे एतिरो हाणे जीअं जंजाल करे छॾे, थोरो पिटी निकिरंदी आहे असांजी, ॿियो कुझु न निकिरंदो हिन खे। तॾहिं साईं जन तूं हाणे ॿियो कुझु बि न कर, तोखे जेको बि कोई शिकायत करे, कोई कुझु चवई, उनखे चवंदो हाणे चङो थींदो, ॾाढो सुठो थींदो, हाणे बहितर आहे, चङो आहे, बसि तूं थोरो एतिरो चवेसि। ठीकु आहे। वियो जीअं घर पहुतो त घर जे ॿाहिरों सभई शहर वारा हजूं कई खड़ा। तो चए तुंहिंजे पुट जेको आहे असांजे छोकिरे खे पथर मारियो ऐं मथो फाड़ियो अथई, त सभई कावड़िया खड़ा। चवंदा मां हाणे साईं सतराम दास साहिब जन वयूं, सो उन्हनि मूंखे चयो आहे भई हाणे ॾाढो सुठो थींदो, चङो थींदो, जेको थियो सो थियो, हाणे अॻिते ॾाढो सुठो थींदो। साईं जन चयो हाणे चङो थींदो। बेगम जो राज़ी करे साईं जन जो नालो करे रवानो कयईं। आयो घर त सभिनी पंहिंजूं शिकायतूं कयूं, हिन खे जेको चवंदा बसि हाणे साईं जन चयो आहे ॾाढो सुठो थींदो, भलो थींदो, बहितर थींदो, हाणे जा सभु जेके गुणवान थींदो, ॾाढो चङो थींदो। हिन खे जेको शिकायत करे, जेको कुझु चवेसि, हे चए न हाणे सचे साईं चयो आहे ॾाढो सुठो थींदो, भलो थींदो। ऐं तव्हांजो 5-7 ॾींहं गुज़रिया, छोकिरो हिन पाण आयो, चए बाबा मूंखे पतो न आहे छा थी थो, मूंखे चुप चुप लॻंदी पई आहे, मूंखे ईअं जेको आहे न सफ़ा मज़ो नथो अचे, बेचैनी, माना अंदरि में जेको आहे ख़ामोशी ख़ामोशी, मूंखे अलाए छा आहे।
न तो सच साईं जी रहमत थी आहे उन्हनि चयो ॾाढो सुठो थींदो हाणे तूं ॾाढो सुठो थी विया हाणे त उहो ग़लति कमु पुॼंदा ई न आहे शायदि हाणे तूं चङो थी विया सच साईं जा वचन निकिता आहिनि इन करे झगड़ो पिटको तोखे पुॼंदो ई न तोखे इन करे लॻंदो पिया जेको बि आहे तूं ॾाढो सुठो थियो आहे ऐं ईअं चई करे हुनखे राड़की साहिबु वठी आयो हे आयो राड़की साहिबु जीअं रहियो हाणे जेको हुनजो सॼो ग़लति संग हो हिते जेको सत्संग में रहियो साईं जन जॻियो जेको सदाई ॿियनि खां छिने करे छिनींदो हाणे सभिनी जी शेवा करणु लॻो खाइणु खाराइणु लॻो जेको सदाई ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु कंदो हेॾो प्यार मोहबत सां वेही करे सभिनी सां चङो थी करे हलणु लॻो हिते ॿियनि जा ट्रपड़ भईंदो हिते शेवा करणु लॻो उन माहौल में जीअं रहियो तो आस्ते आस्ते थोरनि ॾींहंनि में एतिरो त चङो थी वियो जो सॼी शेवा संभाले करे सभु कुझु बहितर थी वियो ऐं जॾहिं जो पीउ आयो हिनखे ॾिठे ऐं साईं जन खे चई साईं तव्हांजी आसीस थी तॾहिं सचो साईं चयो की छा आहे हक़ीक़त में इंसान जेको आहे उहो पुराणा संस्कार खणी करे ईंदो आहे पर मालिक असांखे जेको वॾो बणायो आहे न त उहो इन करे त जीअं असां ॿारनि जा उहे संस्कार ऐं उहे पुराणियूं आदतूं मिटाए करे उन्हनि खे सही इंसान बणायूं इन करे उन सां सभिनी खे पावर ॾिनो आहे असां ॿारनि खे पंहिंजी मर्ज़ी सां ठीकु कयूं उनखे चङो कयूं बहितर कयूं पोइ हक़ीक़त में असां जॾहिं पंहिंजे ॿारनि खे ॾिसंदा आहियूं कुझु हेॾे होॾे थिए थो उन सां गॾु असांखे बि जोश ईंदो आहे असां बि कुझु ॻाल्हाइणु लॻंदा आहियूं उबतो सुबतो हक़ीक़त में जॾहिं कोई ॿार लाइन ते रहे कुझु उबतो थिए त मालिक असांखे एतिरी शक्ति ॾिनी आहे जे उनजी जॻह ते असां सिर्फ़ु उनखे आसीस ॾियूं वेठा हाणे चङो आहे बहितर आहे तूं सुठो आहे ॾाढो सुठो आहे चङो थींदे त मालिक असांजी रहमत एतिरी भरी आहे जो जीअं जीअं असां उनखे चवंदासीं उहा उनखे आसीस मिलंदी वेंदी उनजा पुराणा अवगुण सभु ख़तमु थींदा ऐं ॿार गुणनि सां भरिजी करे चङो थी करे हलंदो आहे बहितर थी करे तंहिंजे करे जेको ॿार पंहिंजी लाइन थो लहे या माण्हू पंहिंजे लाइन थो लहे उनखे आसीस ॾियणु शुरू कयो उनखे मालिक खे अरदास करणु शुरू कयो मालिक चङो थिए बहितर थिए ॾाढो सुठो थिए बसि तूं चङो थींदे जेको बि आहे जीअं जीअं असांजूं भावनाऊं उन ताईं पहुचंदियूं तीअं तीअं असांजो बहितर थींदो ऐं अॼु बि असां ॾिसंदासीं असां में साॻी उहा मालिक जी रहमत भरियल आहे वॾा जेके बि आहियूं अॼु असां ॿारनि जी शिकायत कनि त शायदि नौजवान ई आहिनि ॿार ई आहिनि पर जेकॾहिं गहराई में ॾिसूं तो हक़ीक़त में उन्हनि जे हिकिड़े पॉइंट परसेंटेज जो बि ॾोह कोन्हे जेकॾहिं ग़लती कई हूंदीसीं उहा असां कई हूंदीसीं उन्हनि न कई हूंदी अगरि असां पंहिंजा थोरा लफ़्ज़ सिधा करूं अॼु बि सभु कुझु सही थी वेंदो आहे असां ॾिसंदा आहियूं अॼु असांजा ॿार आहिनि असां जेको ॿारनि जे लाइ चाहींदा आहियूं उन ते पूरा उतरंदा असां चाहींदा आहियूं असांजा ॿार पढ़नि लिखनि कामयाबु थियनि अॻिते वधनि असां जेकॾहिं US UK कैनेडा ऑस्ट्रेलिया यूरोप गल्फ केतिरा ई मुल्क जेके आहिनि उन्हनि जी भेट में असां वटि सहूलियतूं या फैसिलिटीज़ कहिड़ियूं आहिनि कंहिं परसेंटेज में बि कोन्हे जेतिरियूं उन्हनि खे फैसिलिटीज़ ऐं सहूलियतूं आहिनि पढ़ाई जूं लिखाई जूं हली चली जूं ॿियनि चीज़ुनि जूं असां वटि छा आहे स्कूलनि कॉलेजनि में छा आहे या असांजे घरनि में छा आहे उन्हनि जी भेट में कुझु आहे बि न जॾहिं असां चाहींदा आहियूं असांजा ॿार जा पढ़नि लिखनि वधनि वसनि कुझु पहुची ॾेखारिनि जॾहिं अहिड़े माहौल में असांजी उन्हनि खे आशीर्वाद मिलंदी आहे
असां न असांजा ॿार अहिड़े माहौल बि में एतिरो पढ़ंदा आहिनि, एतिरो लिखंदा आहिनि, एतिरो अॻिते वधंदा आहिनि, जॾहिं उते पहुचंदा आहिनि न सिर्फ़ु उन्हनि जहिड़ा थींदा आहिनि पर करे करे उनखे बीट कंदा आहिनि, उनखे पोइ छॾे करे उनखे अॻिते वधी करे वेंदा आहिनि। यानी जेको असां चाहियोसीं उहो उन्हनि पूरो करे ॾेखारियो। जेका असां आशीर्वाद ॾिनी सो जेका असां आशीर्वाद ॾिनीसीं उहो हुननि ते पूरा उतरिया, ओतिरो पहुता। पर जॾहिं उहे वधिया वसिया अॻिते आया, हक़ीक़त में असांजी खोपड़ी फिरी। जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं न, असांजी खोपड़ी फिरी ऐं असांजा लफ़्ज़ बदिलजी विया। असां चयोसीं अॼु जा ॿार किथे ॾिसंदा आहिनि, किथे पुछंदा आहिनि। हर को पंहिंजो घर वसाईंदो आहे, केरु वॾनि खे ॾिसंदो आहे, ॿियनि खे ॾिसंदो आहे, हर को पंहिंजी मर्ज़ी सां हलंदो आहे, पंहिंजी मनमानी कंदा आहिनि, असांखे किथे ॿुधंदा आहिनि। ऐं जॾहिं असां चवणु शुरू कयोसीं पाण खे ॿुधंदा आहिनि, पाण कंदा आहिनि, असांजी ॿुधंदा कोन्हे, अकेला रहंदा आहिनि, पंहिंजे जीवन खे गुज़ारींदा आहिनि। हो असांजी सोच उन्हनि ते पहुती, ॿार सां परे थी विया, असां न आया, असां जुदा थी विया। हक़ीक़त में लफ़्ज़ असां उबताए चयासीं, ॾोह उन्हनि ते अची वियो, बदिलायासीं असां। पर उनजी जॻह ते असां सिर्फ़ु पंहिंजा थोरा चङा लफ़्ज़ इस्तेमालु कयूं। असांजा ॿार ॾाढा सुठा नी, इख़लाक़ वारा नी, मुराद वारा नी, ॾाढा बहितर नी, जिथे बि हूंदा नी एतिरो साथ हूंदा नी, एतिरो ख़्यालु रखंदा नी, सदाई असां सां साण हूंदा नी। असां चवंदासीं असां थोरा लफ़्ज़ चङा करूं, असांजो हिकिड़ो ॿार बि असांखे न छॾींदो, सदाई असांखे प्यार ऐं मोहबत सां भरे असांजो घरु सदाई रोशन रहंदो, बहितर रहंदो। तंहिंजे करे असांखे सच साईं सम्झायो त पंहिंजे ॿारनि खे आशीर्वाद ॾियो, बहितर ॾियो, उनजे लाइ बहितर भावनाऊं रखो। हर कंहिंजी हालत खे ॾिसो, कोई कहिड़ा संस्कार खणी आयो आहे, कोई कहिड़ा गुण खणी ईंदो आहे। कॾहिं कोई ग़लति ॻाल्हाईंदो आहे, कॾहिं कोई ग़लति चवंदो आहे, कोई आम माण्हू बि असां ॾिसंदा आहियूं। कोई क्रोधी हूंदो आहे, कोई स्ट्रेस में हूंदो आहे, को मायूस हूंदो आहे, को डिप्रेशन में हूंदो आहे, को जल्दबाज़ हूंदो आहे, को वेढ़ाक हूंदो आहे। केतिरा माण्हू ते करंदा आहिनि। हक़ीक़त में असां हुनखे कॾहिं निफ़रत कंदा आहियूं, कॾहिं घटि वधि ॻाल्हाईंदा आहियूं, कॾहिं कुझु चवंदा आहियूं, या हुननि जो शिकायत हूंदी आहे। हक़ीक़त में असां उन्हनि खां जेको एतिरो निफ़रत कंदा आहियूं या उन्हनि ते गुस्सो कंदा आहियूं, हक़ीक़त में सभ खां वधीक रहम जे क़ाबिल उहे हूंदा आहिनि। घड़ी खनि उहे असां सां थोरो मिसबिहेव कंदा आहिनि, ग़लति हलंदा आहिनि, असांजी खोपड़ी घुमाए छॾींदा आहिनि। त असांखे थोरो कॾहिं टेंशन या तनाव थींदो आहे, असां कहिड़ो परेशान थींदा आहियूं, बर्दाश्त बि न करे सघंदा आहियूं। थोरो किरो थींदो आहे, असां बर्दाश्त न करे सघंदा आहियूं। पर उन्हनि जो दिमाग़ में जेको क्रोध, स्ट्रेस, तनाव, टेंशन, परेशानी, झगड़ो, नेगेटिविटी जेको सदाई दिमाग़ ते सवार हूंदी, हक़ीक़त में इहो विढ़ण लाइ संभरी वेंदा नी, एतिरो परेशानी लाइ संभरंदा नी। उनजे अंदर में हालत छा हूंदी, कॾहिं ॾिसूं सही, उन्हनि जी ज़िंदगी छा हूंदी, उहो केतिरो तनाव ऐं ॾुख में गुज़ारींदा हूंदा। हक़ीक़त में जॾहिं को अहिड़ो माण्हू मिले न, हक़ीक़त में गुस्से या नाराज़ न थियूं, पर मालिक खे अरदास करूं, मालिक खे शांति ॾे, रहमत करे, आसीस करे, चङो थिए, बहितर थिए। जॾहिं अहिड़नि माण्हुनि जे लाइ बि असांजी अंदर में आसीस निकिरंदी, त जेतिरा उहे चङा थींदा, उनको कई गुना वधीक रहमतूं असांखे मिलंदियूं। छाकाणि त असांखे चङो करण में हथु विधोसीं ऐं हिकु जो कई गुना फल मिलंदो आहे। असांजे घर में कॾहिं टेंशन, तनाव में परेशानी ईंदी न, ऐं सदाई सुखिया सताबा, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, बहितर थी करे रहंदासीं। तंहिंजे करे असां जेको उन सॼे साईं जे नाले वरसी, उत्सव, मेलो कुझु बि मल्हाईंदा, इन जो मक़सदु आहे असां उनजे जीवन खे मल्हायूं, ऐं जीवन खे मल्हाइण जो मक़सदु गुणनि खे पंहिंजे जीवन में आणो।
उन जी चङाइनि खे, संदेश खे, आदेश खे, निर्देश खे, उपदेश खे असां पंहिंजी ज़िंदगी में आणूं ऐं जंहिंसां थोरो थोरो पंहिंजो पाण खे बदिलाईंदासीं, उन ते अमल कंदासीं, हक़ीक़त में अॻिते को स्वर्ग हुजे न हुजे असांजो घर स्वर्ग बणिजी वेंदो। असां सभु देवियूं ऐं देवता थी करे रहंदासीं, पंहिंजी ऊचाई खे पाईंदासीं, बहितरनि खे पाईंदासीं। तंहिंजे करे अॼु जे प्यार भरे मौक़े ते सभु गॾु थियो। उहो मौक़ो वरसी जो आहे, हक़ीक़त में संसार छॾण जो ॾींहुं, पर संसार छॾणु उन्हनि जो सभाॻो जेके संसार में जो पाए करे थिए ऐं ख़ुशी करे इन करे मल्हाईंदा आहियूं त जीअं शल अहिड़ा ॾींहं असांजे जीवन जे वञण खां अॻु पंहिंजो पाण खे ऊचाई ॾेई करे अॻिते वञूं। इन करे शीश झुकंदो आहे जीअं उनजा गुण सभु असांजे जीवन में अचनि ऐं जेके गुण अचनि थोरो थोरो अमल कंदासीं सॼो जीवन बण। हक़ीक़त में सभु खणी पुराणा संस्कार आहियूं। असां कॾहिं कॾहिं पंहिंजे सुभाउ खे, पंहिंजो पाण खे ॾिसूं, ॿियनि खे छॾूं त मुंहिंजो सुभाउ कहिड़ो आहे, मुंहिंजी नेचर की आहे, मुंहिंजी हालत की आहे। जेको मुंहिंजो सुभाउ आहे कंहिं जानवर सां या जानदार सां त नथो थियाके। अगरि थियाके थो त मां आयो उन वञा, पर हाणे मूंखे ओड़ो रहणो न आहे, मूंखे पंहिंजो पाण खे इंसान बणाइणो आहे। आहियूं ठीकु आहे, कोई पाप कोन्हे, किथां बि आहियूं कोई ॻाल्हि कोन्हे, अचणु कोई ॾह न आहे। जानवर थी करे इंसान जो पैदा थियणु कोई ॾोह न आहे, पर मरण जानवर थी करे उहो चङो न आहे, उहो पाप आहे। पैदा थियासीं कंहिं ॿिए जून में आयासीं, असांजो भाग आहे, कोई फ़र्क़ु न पवंदो। लेकिन हाणे इंसान थी करे आयासीं त हाणे इंसान थी करे वेंदासीं, वरी कोई असां पखी पशु थी करे न वेंदासीं। हक़ीक़त में असांखे मौक़ो मिलियो आहे पंहिंजो पाण खे बदिलाइण जो। जेकॾहिं इन जीवन में न बदिलायोसीं त कॾहिं बदिलाईंदासीं। ऐं इन करे सचे साईं चयो असां शुरूआति ॿारनि खां कयूं, पर ॿारनि ते आसीस तॾहिं थींदी जॾहिं पंहिंजो पाण खे बदिलाईंदासीं। अगरि पाण चङा हूंदासीं, मुंहं जो जेको निकिरंदो उहो चङो थी वेंदो। जीअं सचे साईं खे चयो, दूसरे खे चओ चङो थी बहितर थींदो, बसि ॿियो कुझु बि न आहे। चयो त सचे साईं, हुन त लफ़्ज़ दोहराया, पर उहो पाण एतिरो चङो जेतिरो लफ़्ज़ ॿिए खे चया। उहो छोकिरो जेको सभिनि खे तपाई खड़ो, घर जी इज़त खे पूरो कई खड़ो, उहो एतिरो चङो थियो जो अॻिते शहर जो इज़त वारो बणिजी वियो, सभिनि खे प्यारु करणु लॻा, सभु मोहबत करणु लॻा, सभु बहितर थियणु लॻो, सॼो माहौल बदिलजी वियो, घर नर्क मां स्वर्ग बणिजी वियो। तंहिंजे करे असां इहे वर्सियूं मेला मल्हाईंदा आहियूं त उनजे गुणनि खे पंहिंजे जीवन में आणूं, बहितरनि खे आणूं। सो अॼु जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियो, उहो मौक़ो असांखे सही इंसान बणजण जो संदेश ॾेई रहियो आहे, पंहिंजो पाण खे बदिलाइण जो संदेश ॾेई रहियो आहे। असां सभु इंसान जेके किथां बि आयासीं, कीअं बि आयासीं, लेकिन हाणे असांखे बहितर इंसान थियणो आहे। सो अॼु जे प्यार भरे अवसर ते उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो जंहिं मालिक असांखे इंसान बणायो आहे, असांखे अहिड़ी हिमत बख़्शे जो असां सही इंसान बणिजूं ऐं पंहिंजे ॿारनि खे इंसान बणाए पंहिंजो पाण खे महानता ताईं पहुचायूं। सो अॼु प्यार भरे अवसर ते पूज पंचायत ख़ैरपुर लुकमान SSD मंडल, सभिनी शहरवासियुनि, संगत भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब, संत सतराम धाम राणकी साहब जे तरफ़ां शहंशाह सतगुरु स्वामी साईं सतराम दास साहब जन जे 115 साला वर्सी उत्सव जे प्यार भरे अवसर ते आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं, सचो 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 सचो।